ही सॼो संसार असांजो विरसो आहे। मुंहिंजे दरे जी तारीख़ रखे थो सिंध जो हर फनकार असांजो विरसो आहे। मामा मकाना बुढ़ा साहब फकीर मोहन खीरो साहब ठुल जा ॿिया साथियों ठुल वासियों जेका बात का कही आयल मोहतरम लखमीर चाचर साहब एडी अबड़ो साहब मुझो बेहतरीन एडिटर कैमरामैन शौकत मीरानी साहब असांजो वॾो छपर छांव फकीर इलाही बख्श सावंत जो बेहतरीन शायर हुजण सां गॾोगॾु बेहतरीन डायरेक्टर एक्टर बि आहे। अब्दुल फताह संगड़ सिंध जो बेहतरीन कॉमेडियन ऐं ॿिया साथियों मैडम शमाना ऐं ॿिया साथियों अस्सलाम वालेकुम। मूंखे भउ थो थिए त मां मुल्क लाइ छा ॻाल्हायां। मां सॼो हिलां थो ॾकां थो सम्झ में ई कोन थी अचे त कहिड़ा जुमिला ॻाल्हायां मां पंहिंजी मुल्क लाइ। मुल्क जेका नंढड़ी उमिरि में पंहिंजे फन जी शुरूआत कई ऐं ॾिसंदे हिकिड़ी सुठी आर्टिस्ट तौर असांजे विच में आई ऐं अॼु हुनजी ताजपोशी आहे। मूंखे ख़ुशी आहे मुंहिंजी हिकिड़ी अदाकारा मुंहिंजी हिकिड़ी बेहतरीन आर्टिस्ट जी उनजी ज़िंदगी में ई उनखे ख़ुशी ॾिनी वई आहे। खीरा बुढ़ा साहब ऐं तुंहिंजी टीम जा लख थोरा लख लाइक जो तूं असांजे आर्टिस्टनि जी एॾी इज़त कंदो आहीं हमेशा कंदो आहीं। मामो मखणो बुरड़ो तुंहिंजो जेको आहे अॻुवान आहे जीए मामो मखणो बुरड़ो जीए असांजो खीरो बुरड़ो ऐं उनजी टीम साथियो तव्हीं मुक़द्दर वारा आहियो जो असांजा ई साथी तव्हांजे हिन शहर में पैदा थिया आहिनि। ख़ुदा जो कसम तव्हां नसीब वारा आहियो भागन वारा आहियो। जीअं जीअं सिंधी फनकार ऐं जीअं सिंध धरती भेटाई जी धरती। बस मां हिकिड़ी ॻाल्हि आख़िर में कंदुसि त मुंहिंजा मिसकीन आर्टिस्ट हमेशह ख़ुशि हुजनि पंहिंजा दर्द लिकाए तव्हांजे चेहरनि ते मुर्कूं विखेरींदा रहनि। मुंहिंजा सिंधी फनकार ज़िंदाबाद। महिरबानी साथियों महिरबानी।